इस्लामाबाद की एहसाब अदालत बारा मीडिया से ॻाल्हाईंदे मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो त नवाज़ शरीफ जो बेढंगो एहसाब थी रहियो आहे। अहिड़े क़िस्म के एहसाब से मुल्क के नुक़सान पहुचंदो। हुन चयो त उहो कहिड़ी ॻाल्हि ते एहसाब थिए पियो, छा पाकिस्तान के ऊंदाहिनि मां कढण ऐं सीपे के मुल्क में आणण ते एहसाब थी रहियो आहे। संद चवणो त छा वोट के तक़दस के बहाल करण जो हिसाब वरितो पियो वञे। नवाज़ शरीफ मक़बूल लीडर है, तंहिं करे साणस अहिड़ो सलूक कयो पियो वञे। हक़ीक़ी क़यादत के ख़त्म कयो वेंदो आहे, जेको मुल्क लाइ बहितर न आहे। तलाल चौधरी चयो त मौजूदा सूरत हाल में सब कुछ इंसाफ की घुर्जुनि मूजिब न पियो थिए। मुल्की तारीख़ में इहो पहिरियों भेरो थियो आहे। आमिर के दौर में भी उबूरी रेफरेंस ते फ़र्ज़ जुर्म लागू न थिया हुआ। संद चवणो त अदालती तारीख़ में पहिरियों भेरो नवाज़ शरीफ के केस में उहे शयूं थी रहियूं आहिनि। फ़र्द जुर्म कानून मूजिब अबूरी रेफरेंस ऐं 7 ॾींहनि खां पहिरीं लागू नथो थी सघे। तलाल चौधरी चयो त फ़र्ज़ जुर्म लागू करण में अहिड़ी तकड़ ॾेखारी पई वञे जहिड़ी रीत नवाज़ शरीफ खे नाल करण में कई वई। संद चवणो त नवाज़ शरीफ बाबति कानूनी घुर्जूं मुकमल न पियूं कयूं वञनि। आम माण्हू जहिड़ा हक़ बि नवाज़ शरीफ के न पिया मिलनि। तलाल चौधरी चयो त अदल जे निज़ाम ते गैर कानूनी फ़र्ज़ जुर्म जो जवाबु इदारनि मां न आयो त तारीख़ ॾींदी। तारीख़ मां सबक़ सिखण बदिरां उन्हीअ खे वर्जाए पियो वञे। हिकिड़ो ई तरीक़ो आहे त कानून जो एतिराम कयो वञे।